तुझो नालो छा है अम्मा? छा थियन तुंहिंजे जेके ॿुधा अम्मा छा ॿुधा हाणे ॿुधा छा थी चवणु चाहिजे छा? रात 11 बजे असांजे घर ते हमलो करे असांजा 2 माण्हू मारे विया आहिनि। असां राति जो 11 बजे इलाज खणी आहियूं, पोस्टमार्टम थियो आहे। असांखे सुबुह जो 9 बजे अचो तव्हांजो असां दाख़िल कंदासीं। सुबुह जो 9 बजे असां हिते आया आहियूं। सिटी हींअर लही वियो आहे, हींअर 10 बजे असांजी एफ आई आर दाख़िल न कई आहे। जेको त बेज़ार थो भाई, बसि कलाक खां पोइ कटिया 2 कलाक सब्र कयो, 2 कलाक सब्र कयो। असां अचे नथो, असां हिड़े नथो, थाणे में वेही हींअर असां हिते अची वेठा। उहे केरु आहिनि जवाबदार, कहिड़ा आहिनि जवाबदार? हुते ॻोठाणा आहिनि, जवाबदार अली कुंवर आहिनि, ग़ुलाम कादिर चयो। हमलो कयूं, जेके जमे मट हुया, मट लिखी आहे खुलंग में माई हुई, माई कसम लिखा न मुझा तो माई लिखा पाई आयो, माई बमरी पियो संग मट लिखी आहे, माई मरी पियो। नालो छा है चाचा? नालो तुझो छा है? नालो पक्का ठीक है। दादाई छा मुतालबो आहे, तव्हां छो धरणो हुयो? हाँ ए ते बी ते केड़े थाने जे? हाँ वो तव्हांजो केस वॾेरे जो ताक़त ते वेठो आहे, हिते नथो अचे, असांजे भारत जो दाख़िल करे। पंज जवाबदार आहिनि, हिते हमलो कयो अथनि। रात जो 11 बजे अमूल हेठि थी विया। रात जो 11 बजे वाक़ियो थियो आहे, त असां पोस्टमार्टम बि करायो आहे, कयो अथनि। असां खे चऊं त तव्हांजी एफ आई आर 9 बजे कंदासीं। 9 बजे जा वेठल हे टाइम थी वियो आहे, एफ आई आर नथी कटिजे। अब एफ आई आर कटियो, हा कटियूं था, हा कटियूं था। वरी ॻोठ विया आहिनि, असांजे उतो वारदात ॾिसी मोटी आया आहिनि, पैसा खाई हुननि खां अब एफ आई आर कोन था कटियूं। वॾेरे जो ताक़त ते वेठो आहे, उते वेह नथो अचे, वॾेरे जी विंगार पियो थो वहे, वॾेरे जी विंगार थो वहे सचो। डीएसपी तूं वॾेरे वटि वेठो आहे। वरी रस्ते ते वञी हड़ताल न कयो, हड़ताल ते खड़ा वञो। मुतालबा कटिजे, एफ आई आर कटिजे न, जान ते सां दुश्मन को बच जन, दुश्मन बच जन, जेके जवाबदार आहिनि हथ कयो वञनि, जेके जवाबदार आहिनि हथ कयो वञनि, जेके जवाबदार हथ कयो न। कहिड़ा नाला छा? नाला ग़ुलाम कादिर ऐं बहादुर।